औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्मे सनफ़ मुकालो ट्रीटाइज़। अॼु असांजो टॉपिक आहे मुकालो ट्रीटाइज़। हाणे मज़मून खां पोइ हिन जो वारो आहे। हाणे हिन में मतिलबु पढ़ण खां पोइ पाण ख़बर पवंदी त हीअ छा मुकाले जी हैसियत आहे सिंधी ग्रामर में या सिंधी अदब में। ऐं इल्मे सनफ़ में छा हिन जी हैसियत आहे। अॼु पंहिंजो इहो ई टॉपिक आहे, पाण इन ते ई पढ़ंदासीं। हिन जो डेफिनेशन, हिन जी मतिलबु ॼाण जेकी बि आहे, जेको बि हिन जे बारे में लिखियलु आहे, उहो सभु पढ़ंदासीं। मुकालो ट्रीटाइज़। मुकालो कंहिं बि मौज़ूअ ते तवील मज़मून हूंदो आहे जंहिंमें मौज़ूअ बाबति खोजना ऐं हतमी दलील हवालनि सां शामिल हूंदा आहिनि। उमूमी तौरु मज़मून मुकाले में फ़र्क़ु न सम्झो वेंदो आहे ऐं ॿिन्ही सिन्फ़ुनि खे हिकु ई भायो वेंदो आहे। मतिलबु मुकालो ऐं मज़मून ॻाल्हि साॻी आहे, को बि फ़र्क़ु न आहे हिन ॿिन्ही शयुनि में। पर जे फ़र्क़ु आहे त थोरो ई फ़र्क़ु हूंदो, लेकिन बुनियादी तौरु मज़मून ऐं मुकालो ॿ जुदा शयूं आहिनि। मज़मून लिखण लाइ एतिरी तहक़ीक़ न कबी आहे, मगर मुकालो तहक़ीक़ी आहे। उन में हासिल कयल हवालनि जी तहक़ीक़ी छंड-छाण खां पोइ कंहिं नतीजे ते पहुचबो आहे। मुकाले लाइ सिफ़नि जो क़ैद न आहे। तव्हांखे हीअ ॻाल्हि सम्झ में आई हूंदी त मज़मून ऐं मुकाले में को फ़र्क़ु त न आहे, पर ॿिनि ॻाल्हियुनि जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो, मुकाले में मतिलबु लिखण जे लाइ सुफ़नि जो या पननि जो वर्कनि जो को बि मतिलबु क़ैद न आहे, मतिलबु मुक़ररु न आहिनि त हेतिरा लिखिबा। बाक़ी मज़मून जे लाइ इहे शयूं ज़रूरु आहिनि त बाबा मतिलबु एतिरियूं ई लिखणियूं पवंदियूं, 2 पना 3 पना 4 सुफ़ा 5 सुफ़ा। ऐं हूअं बि जॾहिं पेपर वरिता वेंदा आहिनि त उते मज़मून जेको लिखाए वेंदो आहे 200 वर्ड जो 300 वर्ड जो ईअं ई लिखाए वेंदो आहे। हालांकि मुकालो ईअं न हूंदो आहे, तंहिंजे करे मुकाले जे लाइ इहे शयूं मुक़ररु न आहिनि। उन खां बाद में मुकालो कंहिं शइ ते मतिलबु मुकमल तहक़ीक़ करे पोइ उन ते अमल करिणो हूंदो आहे, ऐं मज़मून जे लाइ ईअं न आहे। मज़मून जे लाइ उन शइ जे एरिए खे बसि थोरो कवर करे माण्हू उन जे बारे में लिखी सघे थो। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि जेकी मज़मून ऐं मुकाले वारी पसंदि या वणी बि हूंदी। उमेदु आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विद एनएमएस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।